वेलकम बैक नाज़रीन। ईद जी कचहरी ऐं ज़ाहिदा ॾिठो आहे टहक तव्हां ज़रूरु ॿुधंदा हूंदा त हाणे कचहरी खे अॻिते वधायूं था। अच्छा इश्तिल मुग़ल साहिब, तव्हांखे नंढपण में केतिरी ख़र्ची मिलंदी हुई ऐं उन ख़र्ची में छा कंदा? असांखे जेकी ख़र्ची मिलंदी, मुंहिंजी स्टार्टिंग जेकी आहे 500 सां थी आहे। जी तो पहिरें त असांखे हूंदो की ईद अचे वेठी त ईद जी तयारियूं हुयूं, कपिड़नि जो, मैचिंग जूं चूड़ियूं, जूता, हीअ सभु शयूं जेकियूं हूंदियूं हफ़्तो पहिरें जीअं असांखे मिली वेंदियूं त उहो असां अक्सर राति जो सुम्हंदे विहण जे हेठि रखी सुम्हंदासीं की राति जो किथे चोरी न थी वञनि, किथे एॾे ओॾे न थी वञे। सुबुह उथी ॾिसंदासीं शयूं पयूं आहिनि। तक़रीबन ईद जे अचण ताणी उनजी ट्राई असां एतिरी कंदासीं की ख़बर पवंदी ईद वारे ॾींहुं त उन्हनि ते को न को निशान थी विया आहिनि। एॾो असांखे शौक़ु हूंदो की ईद जी तयारी असांखे करणी आहे। मेहंदी जे लाइ गोड़ हूंदो की मुंहिंजी वॾियूं भेणूं आहिनि, मां बि पंहिंजी भेणनि ॿार में नंढी आहियां, त असांजो हूंदो की जीअं वॾियूं पहिरें मेहंदी लॻाइनि पियूं त उन ते गोड़ हूंदो की भई पहिरें मूंखे लॻे त चवंदा की बाबा नंढे जो वारो पोइ ईंदो। चए भई नंढे जो वारो पोइ छो ईंदो, नंढे सां स्टार्ट कयो। चए हीउ नयो तरीक़ो तूं ॿुधाई थी असांखे की नंढे सां। त असांजा ही झगड़ा भेणनि जा पाण में हलंदा हुया। ईद जी जंहिं महिल वारी ईंदी की ईद पूरो साल असां पंहिंजे माइटनि खे कोन मिलंदासीं, लेकिन ईद वारे ॾींहुं असां ॻोल्हंदासीं की कहिड़े कहिड़े माइट वटि वञूं, असांखे ईदी वठणी आहे। तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे? मुंहिंजो इस्लामाबाद आहे। इस्लामाबाद इस्लामाबाद में गुज़रियो? उते गुज़रियो मुंहिंजो। मां शादी करे हिते आई आहियां। जीअं अदी चयो आहे की असांजो हाणे मुंहिंजो बि जेको आहे सिंधी सभु कुझु आहे हिते। जीअं आई आहियां शादी करे त मुंहिंजी फैमिली टोटल पंजाब में आहे, लेकिन अञा बि मां हुन शयुनि खे तमामु घणो मिस कंदी आहियां। लेकिन उहे शयूं सभु मां पंहिंजे ॿारनि में वठी आई आहियां। जीअं ॿार ईद जी तयारियूं कंदा आहिनि, हिकिड़ी हिकिड़ी शइ जे लाइ झगड़ो हूंदो आहे, इयरिंग्स असांजी मैचिंग न थियनि वेठा, असांजी चूड़ियूं मैच न आहिनि, असांजा शूज़ मैच न आहिनि, सभु शयूं। उनखे पोइ असांजो मुंहिंजी बचपन में रूटीन हूंदी की भई चाचे वटि वञिणो आहे, मामे वटि वञिणो आहे, भेण जे घर वञिणो आहे। अगरि भेण ईदी ॾेई छॾी आहे त उनजो घर वारे खे ॻोल्हणो आहे। त उन हिसाब सां असांजी ईदी तमामु घणी थी वेंदी। उनजे पोइ असांजो वारो ईंदो की हाणे शाम थी वई आहे की बाबा सभिनि खे असां फुरे वरितो आहे, सभिनि सां गॾु करे हाणे को कोन बचियो आहे, हाणे कंहिंखे न मिलणो आहे। हाणे असांखे वञिणो आहे झूलनि ते। झूलनि ते वेंदासीं, उते ख़र्चो कंदासीं। पोइ उते सिनेमा कोन्हे इस्लामाबाद में? हा सिनेमा आहे, असांखे अलाउ कोन हूंदो। सिनेमा हुयो, असांखे अलाउ कोन हूंदो। असांखे इहो हूंदो की अगरि फिल्म तव्हांखे ॾिसणी आहे जेकी उहो घर में असांखे करे ॾिनी वेंदी। पोइ घर में उहो ॾिसंदासीं। वीसीआर बि अहिड़े तरीक़े सां ईंदो हुयो स्टार्ट में की पूरी राति जो वीसीआर हूंदो, ड्यूटी हूंदी हुई की बाबा तूं चांहि जो ख़र्चो करणो आहे, तूं खाइण वारी शइ जो ख़र्चो करणो आहे। त उन हिसाब सां असांखे वीसीआर जी सहूलियत मिलंदी हुई। पोइ सॼी राति असां 2 फिल्मूं ॾिसूं, 3 ॾिसूं, अहिड़े तरीक़े सां असांजो बचपन गुज़रियो। बाक़ी झूलनि ते वेंदा हुआसीं त झूलनि ते बि हूंदो की बाबा हिकिड़ो झूलो खाए छॾियो आहे, हाणे ॿियो झूलो खाइण जो वारो आहे। त उन में बि पैसा असां सोचे सोचे कढंदासीं ताकी असांजा एंड ताणी उहे पैसा हलनि। जॾहिं ईद जो ॿियो ॾींहुं 3 ॾींहुं हूंदो त असांजी वालदा असां पुछंदी बाबा घणा पैसा बचिया आहिनि? त चवंदासीं छो भला, उहा त फुरी थी, ईद जा बि फुरी थी छा असां सां पैसा। त असांजी हू यादूं जेकियूं बचपन वारियूं उहे तमामु घणियूं यादि अचनि थियूं, छोकी उन टाइम ते असां सां गॾु असांजा माउ पीउ हुया जेका हिन टाइम असां सां गॾु न आहिनि। उनजी जेकी ख़ुशियूं ईद जी हुयूं माउ पीउ सां गॾु, उहो त असां हाणे सोचे बि नथा सघूं। असां उहो कोशिशि कयूं था की जेकी मोहबत, जेको प्यारु असांखे माउ पीउ हिते ॾिनो, असां पंहिंजे ॿारनि खे ॾियूं। बाक़ी ईद ईअं हूंदी आहे की बाबा पंहिंजी फैमिली सां गॾु, पंहिंजे ससुराल वारनि सां गॾु। जीअं शादी करे हिते आईसीं, असांजी ईद तक़रीबन नवाबशाह में हूंदी, मुंहिंजो ससुराल नवाबशाह में हो। नवाबशाह में ईद सॼो सुबुह जो तयारु थींदासीं, तयारु थी नवाबशाह पंहिंजे मुंहिंजी ससु जेकी हूंदी उन्हनि सां मिलणु, पंहिंजी नंदनि सां सभिनि सां मुलाक़ात करणु, शाम जो वरी हैदराबाद वापसि अचणु। त अहिड़े तरीक़े सां असांजी ईद ॾाढी सुठी गुज़रंदी आहे अल्हम्दुलिल्लाह। लेकिन हाणे अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे बि दुनिया में कोन्हनि जी, त उन्हनि सां सुठी हूंदी। ऐं कॾहिं बि ईअं न थियो की भई असां ईद अलॻि कयूं। मुंहिंजी कोशिशि हमेशह हूंदी आहे, छोकी मूंखे जॉइंट फैमिली वणंदी आहे। ऐं जॉइंट फैमिली में जेको मज़ो हूंदो आहे, सॼी जेके गॾु हूंदा आहिनि, हमेशह मां चवंदी आहियां की जिथे क्राउड ॾिसंदी आहियां त मुंहिंजो दिलि कंदो आहे हिन क्राउड में मां बि बिहां, चाहे उहो पार्टी हुजे, चाहे उहो घर हुजे। मुंहिंजी शुरू सां नेचर में आहे की भई मूंखे इलाही भाती वणंदा आहिनि, ताकी हुन में सुकून बि हूंदो आहे, हुनमें मज़ो बि हूंदो आहे, हुनमें इंजॉय बि माण्हू करे सघंदो आहे। त ईद जो मतिलबु हूंदो आहे की पाण सभु असां पाण खे गॾु खणी हलूं। ईद उनखे चयो वेंदो आहे। नुसरत परवीन सतो साहिब, तव्हां ईद कीअं मल्हाईंदा आहियो? नंढपण में कीअं मल्हाईंदा? ख़र्ची मिलंदी? जीअं हिन ॿुधायो त तंज़ीला खां बि नंढी आहे, मैडम खां बि नंढी आहे, हिननि खां बि नंढी आहे। तव्हां हाणे छा 500 ख़र्ची थी न, त 1000 ख़र्ची हणंदा न ॿुधाइजो।
न मां एतिरी नथी ॿुधाए सघां, मूंखे 100 रुपए जी यादि आहे बस। माना तव्हां हिन खां नंढा आहियो? न ही मूंखां नंढा थिया न, हिननि खे 500 मिलंदा हुया। अच्छा सही। त ही नंढा थी विया न। हा तव्हां हिन खां वॾा आहियो? हा बिल्कुलु ईअं ई थींदो न, जेकॾहिं अंदाज़ो हाणे 5000 ॿुधाए तूं 150 पर घणा कंजूस माइट 10 न रुपया आख़िर में कुणा कढंदा आहियो आख़िर में। मुंहिंजी ससु मूंखे 50 रुपया ॾेई हुई। सही बाक़ी मुंहिंजी बचपन वारो जेका हुया कि 500 सां स्टार्ट थी थी सही होश संभाली थी। जी जी। त मतिलबु उहो ई जीअं मैडम ॿुधायो त उन ईद जो त मज़ो ॿियो हो। हा बचपन वारी ईद त हाणे यादि कंदा आहियूं ऐं पंहिंजे वरी नंढनि ॿारनि में ॾिसंदा आहियूं सही। त पोइ उन में पंहिंजी उहा बचपन यादि अची वेंदो आहे। बाक़ी हाणे ईदूं बि सुठियूं पई थियनि अल्हम्दुलिल्लाह। ज़ाहिर हर उमिरि जो हिकिड़ो पंहिंजो चाम हूंदो आहे, पंहिंजो मज़ो हूंदो आहे, उहो अचणी आहे। त बचपन खां पोइ जवानी, जहिड़ी जवानी असां अञा जवान आहियूं ख़ैर, अभी तो हम जवान हैं। हाँ जी जी। उन खां पोइ बुढ़ापे में हज़ारे ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश में जवानी असां अञा तव्हां जवान मैडम आहियूं। जे दिल जी ॻाल्हि कई आहे। माशाअल्लाह, ज़ाहिदा आहे दिल जी न ॻाल्हि। ॿुधाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हा त हरू भरू असां छो उहो तव्हांखे जेलस कराए ॾे। तव्हां सभु माना सीनियर आहियो, मोहतरम आहियो। पर मां असां त कॾहिं इन खां अॻे मां त कॾहिं पोड़ो पाण खे कोन चवंदसि। हा। इहो मूं डिसाइड करे छाजे छॾियो। लाइ भला? जवानी भली वञे हली पर मां पोड़ो कोन ईंदी चवंदसि। काॾे वरी पीड़ी त अचणी आहे पर मां कॾहिं न मञंदसि त मां पोड़ी आहियां। सही। छो त दिलि जवान हुअणु घुरिजे। हा। ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर हा। आहे ऐं माण्हू खे ख़ुशि रहणु घुरिजे, ख़ुशियूं विराइणु घुरिजे। हा ऐं जीअं ईद जो मोहबतूं मौक़ो करणु आहे। घुरिजनि, इश्क करणु बिल्कुलु। घुरिजनि, दोस्ती करणु घुरिजनि। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। मोहबत खां सवाइ त ज़िंदगी कोन्हे न, अधूरी आहे ज़िंदगी मोहबत खां सवाइ। सही। चलो हिकिड़ो शेर ॿुधायो मोहबत ते हिकिड़ो शेर ॿुधाए छॾियो। शेर ॿुधाए छॾियो त थोरो मोहबत ते तव्हां पसंदीदा शेर। हा हीअं मूंखे यादि ई कोन थो अचे। छो? फेसबुक सब बस गुम वरी करे मोहबत छॾे। कई कोन न मोहबत न मोहबत कई। हाणे इहो केरु चवे त इहो मां न मञंदसि त कंहिं मोहबत न कई आहे। न कई आहे। मोहबत हर कंहिं कई आहे। अच्छा। हर माण्हू कई, हर नॉर्मल माण्हू मोहबत कई आहे। मैडम ज़्यादा इतराफ़ करे कोन थी। चोथों साल आहे। चोथों साल आहे माना 4 सालनि खां रोज़ हर भेरे पुछां थो कॾहिं मोहबत कई थी, कॾहिं मोहबत कई थी, ॿुधाए कोन थी। अलाए कहिड़ा शेर मूंखे यादि हूंदा आहिनि ऐं मां पाण बि शाइरा मोहबत बि ते आहियां, सवाल पर इशरत ग़लति कयो आहे। मोहबत ते अचो। हा मोहबत जी ॻाल्हि पिया कयूं त हा। ज़ाहिर मोहबत जो कैसा मोहबत कयो आहे? एहसास ई हिकिड़ो अलॻि आहे न। हुन हाणे इहो मोहबत वरी कंहिंसां तव्हां कयो आहे? स्क्रीन ते वेही अहिड़ा अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां तव्हांखे कहिड़ो थो चवां, फोटो ॾेखारियो मूंखे। मां चवां मोहबत बस इशारों की ज़बान में हम जिनसे मुखातिब हैं, हाँ। वो जान गए होंगे क्यों नाम लिया जाए। वाह देखिए ना, अब हाँ, समझ गई। माना सम्झण वारा सम्झी विया, तव्हां न सम्झो। रहू फितरी ॿी ॻाल्हि की न थी, मोहबत खां पोइ तव्हां इश्क बि कयो हूंदो। हा। वरी इश्क कया हूंदा माना उहो असां ॾिसो पाण सभु बि हिते पढ़ियल लिखियल माण्हू हाँ। वेठा आहिनि। नेगेटिविटी जो त कॉन्सेप्ट ई कोन थो अचे असां वटि न। एनजीओ इश्क, वारा माण्हू आहिनि, हिननि जी सोच मोहबत, थोरी चेंज आहे। माण्हुनि खे सुधारण जे चकर में हूंदा आहिनि न। एहसास आहे, हिकिड़ो जज़्बो आहे जेको तव्हांखे कॾहिं पंहिंजे माउ पीउ सां मिलंदो आहे, किथे तव्हांखे औलाद में मिलंदो आहे, किथे दोस्तनि में ज़िंदगी मिलंदी आहे। असां उन्हनि खे चवंदा आहियूं दोस्तनि खे जानी जिगर प्यारा प्यारा सभु कुझु चइबो आहे न। फ्रेंड्स जेके आहिनि, बचपन जूं दोस्तूं आहिनि, उन्हनि सां त सफ़ा ईअं रूह जा रिश्ता हूंदा आहिनि। त असां त हर शइ खे उन में बि कन्वर्ट कंदा आहियूं। इश्क जो हिकिड़ो सिर्फ़ु मफ़हूम कोन्हे। ज़ाहिर आहे ज़िंदगीअ जो हिकिड़ो साथी हमसफ़र आहे, उन सां बि मुहबत थी। उन सां मुंहिंजी लव मैरिज आहे। सही। त मूं पसंदि जी शादी कई, मुंहिंजी माना कंप्लीट, मूंखे को कंहिं बि शइ जो रिग्रेट कोन्हे। ऐं मां चवंदी आहियां त अल्हम्दुलिल्लाह मां कामयाब औरत आहियां। मां पाण खे कामयाब ऐं ख़ुशि नसीब सम्झंदी आहियां दुनिया जी। हाणे तव्हां वरी एजुकेशन वारे लेक्चर था ॾियो न। मां अच्छा, पुछां थो ओके, बाबा ओके, ओके, त ओके। तव्हां जॾहिं शादी कई, जॾहिं तव्हां शादी कई, हा। मां ॿिए काई ॻाल्हि नथो कयां, ठीकु आहे। जॾहिं तव्हां शादी कई, हा, उनखे चिठी ॾाढी- पहिरियों इतराफ़ शादी जे लाइ या इश्क जो इतराफ़ तव्हां कयो या न कयो, उन्हनि कयो? उन कयो। लाइन उन्हनि आई न। लाइन ॾाढी छा कीअं छाजे करे जो असांजो ऐं हुननि जो मतिलबु घर साम्हूं हूंदो। हू स्कूल लाइफ खां वठी मूंखे पसंदि कंदो हो न। अच्छा। 9th मैट्रिक खां मां जॾहिं तव्हां वठी। चिजे रांदि खेॾंदा हुआ, गुटी में खेॾंदा हुआ, उन वक़्त खां वठी प्यार मोहबत सामने वाली खिड़की में चांद का टुकड़ा हा रहता बिल्कुलु ईअं ई हो। गानो लॻे थो इन्हनि जे लाइ तयार थियो। ऐं हींअर बि जेतिरा बि हुन मूंखे लेटर्स लिखिया, उहे मूं इलाही संभाले कोटेट करे ऐं रखिया आहिनि। उहे सभु मूं वटि पिया आहिनि। उन्हनि छा हूंदा ऐं कहिड़ा कॾहिं प्यारा कॾहिं- जुमला ॿुधायो।
असां बि को तजुर्बो हासिल कयूं जेके शेर व शाइरी हूंदी दिलि ठहियल हूंदा पोइ हुन में दिलि में जेको आहे सो तीर तीर। लॻल हूंदा वरी तीर वरी ही हू जेको माना हुन अहिड़ा कार्ड मैडम ज़ाहिदा वटि खोड़ पिया अथव जहिड़ा मूंखे ख़राब उन ईद जा उहे ईद कार्ड म्यूज़िक वारा कार्ड उन्हनि में गॾु चूड़ियूं न छा पहिरियों भेरो मस्तु। प्यार जो इज़हार कीअं कयो तव्हां सां पहिरियों भेरो प्यार जो इज़हार कीअं कयो न ॾिसो इज़हार कोई ईअं कोन वेही जेको आहे सो टेबल ते वेहारे इज़हार कबो आहे गानो हा ही त थी वेंदो आहे हा मतिलबु महसूस थींदो आहे त को माण्हू तव्हांखे पसंदि थो करे पोइ हा। आस्ते 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 अॻिते हली हा हुनजो इज़हार कंहिं न कंहिं शइ मां हुनजे केयर मां हा अटेंशन मां हा ऐं का शइ मोकिलण मां को गिफ्ट मोकिलण मां आस्ते 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 उन दौर जो प्यार त असां विसारे ई नथा सघूं तव्हांजी love ऐं हींअर story वारो में villain प्यार कोन त न हुयो? करो। जी जी विलन न हुयो तव्हांजी लव स्टोरी में केरु न न हो छो न हो? विदाउट विलन त हाणे love story complete स्टोरी नथी इन खां सवाइ त मुमकिन ई कोन्हे न स्टोरी सही सही मूं ईअं थोरी Twist ठहियूं त ठीक ज़रूरी आहे ठीक आहे ब्रेक जो टाइम थियो नाज़रीन प्यार मोहबत जो किस्सो बि हाणे ईद जी कचहरियुनि में शामिल थी वियो आहे पर ब्रेक खां पोइ